वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में तव्हांखे ख़ुशि आमदीद चऊं था। फैज़ साहब, तव्हां इरफान खान साहब जन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जा ख़दशात बि बिल्कुलु दुरुस्त आहिनि। तव्हां हिन जे बारे में छा चवंदो? मां सम्झां थो त छाकाणि मूंखां वधीक इरफान साहब खे ॼाण हूंदी, छाकाणि तू ग्राउंड रियलिटीज़ जे बारे में उनखे ख़बर आहे ऐं पाण आबादगार बि आहिनि ऐं आबादगार अॻवान बि आहिनि। त जेके उन ख़दशा असां शेयर कया त इहो हिकिड़ो त असां वटि हिन साल बम्पर क्रॉप बि कोन्हे सिंध में, ऐं ॿियो जेको ॿुधाइनि पिया त मार्केट में जेके असांखे बि ख़बरूं आहिनि त मार्केट में जेको गवर्नमेंट जो मुक़ररु थियल अघु आहे उन खां वधीक हींअर ताईं तक़रीबन 300-400 रुपया मण ते वधीक सां बि जेके आहिनि उहे जेके असां वटि आहिनि, जेके छा खणी चइजो जेके असांजा वापारी आहिनि, मुनाफ़ाख़ोर आहिनि, उहे हाणे खां ई 2500-2600 ते वठनि था। त इन जा ॿ नुक़सान थी सघंदा। हिकिड़ो त असां वटि जेको गवर्नमेंट जो टारगेट आहे, जेको हिन माण्हुनि जे लाइ जेका ख़रीदारी थींदी आहे, जीअं माण्हुनि खे वक़्तु सर उहो वरी कमु अचे, त हिकिड़ो त उहो टारगेट बि अचीव कोन्ह थींदो। ऐं ॿियो वरी इहो आहे त जेकॾहिं मां त सम्झां थो त गवर्नमेंट खे हाणे खां ई उन वटि गवर्नमेंट वटि डेटा हुजणु घुरिजे। जेकॾहिं असां वटि बम्पर क्रॉप बि कोन्हे ऐं टारगेट बि अचीव कोन था करे सघनि, त पोइ हिननि खे घुरिजे त हीअ हाणे खां ई टेंडर कनि, जीअं ॿाहिरि मुल्कनि मां जेकॾहिं इम्पोर्ट त हूअं बि करिणो हूंदो आहे हिननि खे, छाकाणि त असां वटि जेका ख़रीदारी थींदी आहे उहा हिकु ॿिनि हेॾे सूबनि ॾे बि हली वेंदी आहे, किथां कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजी ज़रूरत ई पूरी न पई थिए। माना पंहिंजी ज़रूरत जे लाइ त मुंहिंजे ख़्याल में हाणे खां ई उन्हनि खे या त गवर्नमेंट हिकिड़ा वार फुटिंग्स ते अहिड़ा एफर्ट्स करे जो असां वटि जेको टारगेट आहे उहो कंहिं न कंहिं तरीक़े सां, या त इहे सपोर्ट प्राइस आहे 2200 खे वधाइनि, छाकाणि जेकॾहिं 2500 रुपया हाणे मार्केट में जेकॾहिं, छाकाणि त जेके असां वटि वापारी आहिनि न उन्हनि खे सॼी ख़बर आहे त इंटरनेशनल ट्रेंड कहिड़ो आहे। इंटरनेशनल ट्रेंड इहो आहे त असां वटि यूक्रेन ऐं रूस जे झेड़े जे करे असां वटि कणिक जी जेका आहिनि सॼी दुनिया में हिन साल मूंखे लॻे थो खोट हूंदी, ऐं इहे मुल्क जेके आहिनि रूस ऐं यूक्रेन, उते तमामु वधीक बम्पर क्रॉप हूंदो आहे कणिक जो। हिन दफ़े मां सम्झां थो त जेकॾहिं असांजा मर्कज़ जेके आहिनि हींअर ताईं खुली न सघिया आहिनि, ऐं असां वटि जेको बारदाणो माफ़िया आहे उहो बि हिन दफ़े एतिरो एक्टिव कोन्हे, त मूंखे लॻे थो त हिन दफ़े असां वटि असांजे सूबे में जेका इरफान साहब बि ॻाल्हि कई त माण्हू भाण न ख़रीद करे सघिया, भाण महांगो हुयो, ॿिज महांगा हुआ, ऐं मुल्क जूं हालतूं तव्हांजे साम्हूं आहिनि। हिकिड़ी अनारकी वारी सूरत हाल हुई, ऐं पाणी जी बि असां वटि खोट हुई। तव्हां ॾिसो न सारियुनि जो जेको फ़सुलु हो उन में बि पाणी देरि सां आयो, कणिक जो जेको आहे सो फ़सुलु आहे उहो बि असांजो सुठो न थी सघियो काफ़ी रीज़न्स जे करे। मां सम्झां थो सिंध गवर्नमेंट खे घुरिजे त इन खे सीरियस वठे। हिकिड़ो त इहो आहे त पंहिंजी जेका ज़रूरत आहे असांजे सूबे जी उन खे त एट एनी कास्ट पूरे करण जे लाइ जेके असांजा आहिनि फूड सेंटर्स आहिनि उतां जी टीम खे एक्टिव कजे, त जीअं असांजी जेका घुरिज आहे उहा पूरी करण जे लाइ जेको टारगेट आहे उहो बि अचीव थिए। ॿियो उन खां अलावा बाक़ी जेकॾहिं वधीक ख़रीद करे सघनि था ठीकु आहे, अदरवाइज़ उन लाइ टेंडर कया वञनि। मां सम्झां थो इहो हिकिड़ो बहितरीनु टाइम आहे। जेकॾहिं हींअर बि हीअ अञा न जाॻिया त पोइ शायदि अञा देरि थी चुकी हूंदी। सर, हिन वक़्तु जीअं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं आबादगार अॻवान जूं, त हिन वक़्तु सिंध सरकार वटि पंहिंजी पुराईअ जे लाइ कणिक मौजूदु न आहे, त ईंदड़ कुझु ई ॾींहंनि में, कुझु महीननि में त कणिक जो बहिरान थी सघे थो ऐं अटे जो हिकिड़ो वॾो बहिरान असांजे साम्हूं ईंदो, त उनखे कीअं मुंहुं ॾेई सघिजे थो? मां बि जेकॾहिं असांजा हुकुमरान अहिड़ो बयानु ॾियनि त भई मुंहिंजो टमाटनि जे अघनि सां छा वञे या कणिक जे अघनि सां छा वञे, त पोइ उन्हनि मुल्कनि में त क्राइसिस डेफिनेटली पैदा थियणा हूंदा आहिनि। पर हाणे हिन महिल मां सम्झां थो त जेकॾहिं हींअर बि 80 रुपया किलो कणिक आहे, इहे बि ख़दशा आहिनि, फियर आहे त इहो 100 या 120 रुपया किलो हुजे। हाणे तव्हां ॾिसो हिकिड़ो किलो जेकॾहिं हिकिड़ो ग़रीब माण्हू उन में 8-10 घर जा भाती हुजनि त उन किलो मां तव्हां सिर्फ़ु अटे वठण में माण्हू पूरो थी वेंदो। अच्छा, ॿियो वरी इहो त असां वटि जेको अटो आहे या कणिक जेका असांजी आहे उहा उन में भाण ऐं अजीब हिकिड़ा ग़ैर मयारी शयूं इस्तेमालु करण जे करे जेको अटो बि आहे न असांजो उन में उहा जेका एनर्जी हुजे, जेतिरो फाइबर हुजे, जेतिरो फोर्टिफाइड हुजे, उहो बि न आहे। त बहरहाल हाणे उहो बि जेकॾहिं ग़रीब माण्हू न वठी सघे त पोइ त मां सम्झां थो त पोइ त माण्हू जो ज़िंदा रहण ई मुश्किल थी वेंदो। त पाण इहो तव्हांजे मुल्क में माण्हू जेकॾहिं ॿियूं शयूं त ठहियूं, गोश्त, आना ऐं पंहिंजो मुर्गियूं ऐं ॿिया जेके आहिनि फ्रूट त पंहिंजी जॻह ते, पर जेको अटो आहे उहो ग़रीब माण्हू अटो बि अफोर्ड कोन थो करे सघे। बुनियादी ग़िज़ा जेकी आहे, बिल्कुलु बुनियादी ग़िज़ा। मुंहिंजे ख़्याल में असांखे जेके बि इदारा आहिनि, इवन सिविल सोसाइटी खे बि हाणे इन में पंहिंजो रोल अदा करणु घुरिजे। हीअ त हिकिड़ी इनखे बिल्कुलु इहो नॉर्मल सम्झियो थो वञे त भई ठीकु आहे हाणे सिंध हुकूमत आहे, फूड डिपार्टमेंट आहे ऐं ख़रीदारी बि थींदी। मां सम्झो हिन में हाणे खां ई हिकिड़ी आगाही मुहिम शुरू कजे त जीअं जेके बि सेंटर्स खुलिया आहिनि त
त उहे एक्टिव थियनि सिंध जेकॾहिं हुकूमत न खे खुलिया हिन में आहिनि संजीदगी बिल्कुलु इख्तियार करणु घुरिजे। जीअं मां तव्हांखे ॿुधायो न असां वटि पंजाब में मुंहिंजी हिकु माण्हू सां ॻाल्हि थी त उते त हाणे खां ई तक़रीबन मार्च जे पहिरीं हफ़्ते खां ई जेको आहे सो ख़रीदारी शुरू थी वई आहे, सेंटर खुली विया आहिनि, हिकिड़ो उन्हनि बहितरीनु एप्स आहिनि, एंड्रॉइड एप्स आहिनि, उते माण्हुनि सां जेको आहे सो राब्ता थियनि था ऐं जेको नंढो बि जेकॾहिं उतां जेको आहे हिकिड़ो ग्रोवर त उन खे बि उते उनजे डोर ते वञी करे उनखां उहो ख़रीद कयो वञे थो, उनखे उते बारदानो पहुचायो वञे थो, त उनखे माना हिकिड़ो जेको असांजो बुनियादी माण्हू आहे, जेको असांजो ग्रोवर आहे, जेको हारी आहे, उनखे मां सम्झां थो मुंहिंजी इहा ई मतिलबु गवर्नमेंट खां इल्तिजा या अपील आहे त जेको ग़रीब माण्हू आहे, जेको ग्रोवर आहे, उनखे हिकिड़ो मुनासिबु अघु मिलणु घुरिजे। इहो त हाणे ॾिसो न जेकॾहिं उहो माण्हू ॿिज भाण हर शइ पैसे सां करे 10-10 20 भाती हिकिड़े जेके फैमिली जा उते कमु कंदा हुजनि ऐं जॾहिं बटाई थिए ऐं वीचारो बोछण कुले ते करे घर हलियो वञे ऐं उहो माण्हू मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जे लाइ गवर्नमेंट खे सीरियस थियणु घुरिजे त कम से कम हिकिड़ो त उन्हनि ग़रीबनि खे सुठो अघु मिले, ॿियो इहो आहे त जेको अटो आहे उहो सस्तो कयो वञे, उन ते सब्सिडाइज़्ड रेट हुजे, जीअं आम माण्हू ॾिसो न ज़िंदगी ग़रीब माण्हू जे लाइ त ॿारनि में उन्हनि खे ॿियो कुझु न खपे, कम से कम अटो त अफोर्ड करे सघनि। इहा रियासत जी ज़िम्मेदारी आहे, सिंध हुकूमत या वफ़ाक़ी सॼी हुकूमतूं आहिनि उनखे हाणे खां ई जेको आहे इन ते वार फुटिंग्स ते एफर्ट्स करणु घुरिजनि। जीअं ॾिसो न इंटरनेशनली हिकिड़ा क्राइसिस आहिनि, असांजो मुल्क बि मुतासिर थी सघे थो, असांजा फसल ऑलरेडी असांजे सूबे में सुठो फसल न थियो आहे, त हाणे खां ई गवर्नमेंट खे जाॻणु घुरिजे। फैज़ साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। नाज़रीन, तव्हां आबादगार अॻवान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, फैज़ साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ईंदड़ कंहिं नए इशू सां गॾु वरी तव्हां सां गॾु हूंदासीं। अल्लाह भाई।